अच्छा जानवरनि जो जीव घड़ो असां जानदारनि जो जीव घड़ो असां पढ़ी आया थिए। हाणे जानदार पहिरियों त असांखे सम्झण जी ज़रूरत आहे त जानदार चइबो आहे का बि ज़िंदा शइ जेका साह खणंदड़ हुजे। इन में ॿ कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि। जानदारनि में हिकिड़ा हूंदा आहिनि जानवर ऐं ॿिया हूंदा आहिनि ॿूटा। ठीकु आहे। हाणे आहिनि त हे बि साह वारा हे बि साह वारा, इन्हनि खे अलॻि अलॻि कैटेगराइज़ छो कयो वियो आहे, इन्हनि खे अलॻि छो कयो वियो आहे, या जानवरनि में जीअं हाणे सभु अचनि था पिया इन्हनि सभिनि खे वरी हिकु कैटेगरी में छो रखियो वियो आहे। जीअं हिन में इंसान बि अचे थो, कुतो, ॿिलो, गॾो, शींहं, ठीकु आहे, मगरमच्छ या वाॻूं, किरड़ी वग़ैरह वग़ैरह, इहे सभु जा सभु इन जानवरनि जी कैटेगरी में अचनि था। वरी ॿूटनि जी कैटेगरी में जेतिरा बि असांजे शहर में ॿूटा अचनि था पिया, जीअं मिसाल पिपल जो वणु, सारी जो ॿूटो हूंदो आहे, ठीकु आहे, गुलाब जो गुल आहे। हाणे इहे सभु वरी हिकिड़ी कैटेगरी में रखिया त इन्हनि में छा सिमिलरिटी आहे? सिमिलरिटी इन्हनि में इहा आहे, जॾहिं इन्हनि जे जीव घड़े ते गौर कयो वियो त ॿिन्हिनि जे जीव घड़े में थोरो फ़र्क़ु हुयो। जेको जानवरनि जो जीव घड़ो आहे उहो कुझु हिन टाइप जो ठहियलु हुयो, ठीकु आहे। उती वरी जेको ॿूटनि जो जीव घड़ो हुयो उहो कुझु हिन टाइप जो ठहियलु हुयो। ठीकु आहे। हाणे तव्हांखे मां इन्हनि में फ़र्क़ु सम्झायां थो जानवरनि ऐं ॿूटनि जे जीव घड़े में छा फ़र्क़ु हूंदो आहे। जीअं हिन में न्यूक्लियस हूंदो आहे, हिन में बि न्यूक्लियस हूंदो आहे। जीअं हिन में सेल मेम्ब्रेन हूंदी आहे, हिन में बि सेल मेम्ब्रेन या सेल वाल खणी अचो हूंदी आहे। जीअं हिन में साइटोप्लाज़म हूंदो आहे, हिन में जेके बेसिक टे शयूं आहिनि ॿिन्हिनि में सेम हूंदियूं आहिनि। फ़र्क़ु छा हूंदो आहे? ॾिसो, हिकु त जेको हिन जो मर्कज़ आहे इहो विच ते हूंदो आहे, यानी कि जानवरनि जे जीव घड़े में जेको न्यूक्लियस आहे उहो किथे हूंदो आहे? विच ते या विच में, ठीकु आहे, मर्कज़। पहिरियों फ़र्क़ु इहो हूंदो आहे। हिन में छा हूंदो आहे? मर्कज़ या न्यूक्लियस किथे हूंदो आहे? पासे ते हूंदो आहे। पहिरियों हिननि में इहो फ़र्क़ु आहे। हे ॾिसी सघो था पिया, हिन जो मर्कज़ आहे, न्यूक्लियस आहे। अच्छा, ॿियो हिन में सेल मेम्ब्रेन हूंदी आहे, यानी कि जीव घड़े जी झली, सेल मेम्ब्रेन, ठीकु आहे। हिन में छा हूंदी आहे? सेल वॉल हूंदी आहे। तव्हां ॾिसी सघो था पिया जानवरनि जे मुक़ाबले में जेके बि वण हूंदा आहिनि उन्हनि जो स्ट्रक्चर मज़बूत हूंदो आहे। का बि जानवर हुजे, तव्हां इंसान ॾिसो, शींहं, कुतो, ॿिलो, गॾो, घोड़ो, भोलो, जेके बि, उन्हनि खे तव्हां का बि छुरी हणंदव, का काती हणंदव, का कुहाड़ी हणंदव त उहो यकदमि मरी वेंदो, ॿिनि टुकरनि में थी वेंदो, या माना उहो डैमेज थी वेंदो। उन जी जॻह ते कंहिं वण खे हणंदो 8, 10, 15 कुहाड़ियूं त उनखे असर ई न कंदियूं आहिनि, ठीकु आहे। छो जो जेका उनजे ॿाहिरों जेको हर जीव घड़े जे ॿाहिरों जेको होल आहे उहो वॾो स्ट्रांग हूंदो आहे। हिन खे चइबो आहे सेल वॉल। जीअं भित मज़बूत हूंदी आहे, हिन जे ॿाहिरों ईअं स्ट्रक्चर मज़बूत हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं हिन जे ॿाहिरों छा हूंदी आहे? सेल मेम्ब्रेन, यानी हिकिड़ी सनड़ी, हिकिड़ो तह हूंदो आहे, हिकिड़ी झली हूंदी आहे। सो हिन में हूंदी आहे सेल मेम्ब्रेन। ऐं ॿूटनि जे जीव घड़े में छा हूंदी आहे? हे मां लिखी छॾियां थो, हे ॿूटा, हे जानवर, ठीकु आहे। हिन में छा हूंदी आहे? सेल वॉल हूंदी आहे। ॿियो हिननि में छा फ़र्क़ु हूंदो आहे? ॿियो हिननि में इहो फ़र्क़ु हूंदो आहे त हिन जे अंदरि नंढड़ा नंढड़ा वैक्यूल्स हूंदा आहिनि, यानी कि जंहिंखे पाण चऊं नंढा खाल हूंदा आहिनि। जीअं तव्हांखे मां चयमि इहे खाल छाजे लाइ हूंदा आहिनि? इहे सम्झो डस्टबिन आहे। हिननि जो गंदु किचिरो कोई ईअं त न हूंदो आहे तिका खाई हुन जूं ॿूटियूं हॾा उछलंदा आहिनि, या केचप जूं थैलियूं उछलंदा आहिनि, या कुझु न। हिननि जो जेको गंदु हूंदो आहे या जेको हिते जमा थींदो आहे उहो छा हूंदो आहे? कार्बन डाइऑक्साइड। हिन में इहे नंढा नंढा न हूंदा आहिनि। हे जेको विच ते तव्हांखे नज़र अचे थो इहो हिकु ऐं वॾो खाल हूंदो आहे। हिन में छा हूंदो आहे? हिकु वॾो खाल हूंदो आहे, यानी कि वॾो वैक्यूल हूंदो आहे। ऐं हिन में छा हूंदा आहिनि? नंढा नंढा खोड़ सारा खाल हूंदा आहिनि। ॿिन्हिनि जे स्ट्रक्चर में फ़र्क़ु ॾिसंदा वञो। इन करे जानवरनि ऐं ॿूटनि जा, अगरि जानवरनि में तव्हां ॾिसंदव न, सभिनि जो जीव घड़ो हिकु जहिड़ो हूंदो आहे। इंसान जो हुजे, कुते जो हुजे, ॿिली जो, शींहं जो, मख जो, सभिनि जो हिकु जहिड़ो हूंदो आहे, ठीकु आहे। यानी कि हिन में नंढा नंढा खोड़ सारा खाल हूंदा आहिनि, ऐं हिन में छा हूंदो आहे? हिकु वॾो खाल हूंदो आहे। टियों फ़र्क़ु इहो थी वियो, ठीकु आहे। चोथों फ़र्क़ु जेको हिननि में मेन हूंदो आहे त हिन जे अंदरि साइटोप्लाज़म मौजूदु हूंदो आहे। हाणे साइटोप्लाज़म चवां थो, क्लोरोप्लास्ट। चोथे नंबर ते हिन में छा हूंदो आहे? क्लोरोप्लास्ट, या जंहिंखे पाण क्लोरोफिल बि चई सघूं था पिया। ऐं हिन में क्लोरोप्लास्ट न हूंदो आहे। हाणे क्लोरोप्लास्ट छा आहे मां तव्हांखे सम्झायां थो। क्लोरोप्लास्ट न हूंदो आहे। क्लोरोप्लास्ट असल में साओ मादो आहे। ॿूटा कहिड़े कलर जा हूंदा आहिनि? उमूमन जेके बि तव्हां ॾिसंदो 99% तव्हांखे ॿूटा साए कलर में नज़र ईंदा। उहे सावा छाजे करे हूंदा आहिनि? साओ मादो। उहे क्लोरोप्लास्ट जी मौजूदगी जे करे हूंदा आहिनि। क्लोरोप्लास्ट उन्हनि खे साओ करे छॾींदो आहे, ठीकु आहे। ख़ासि तौर ते पतनि में इहो मौजूदु हूंदो आहे। ऐं हिननि जे अंदरि क्लोरोप्लास्ट न हूंदो आहे। ऐं क्लोरोप्लास्ट छा हूंदो आहे? क्लोरोप्लास्ट सवली सिंधी में सम्झो त क्लोरोप्लास्ट हिकिड़ो कुक आहे। हे बि हिकिड़ो घरु आहे, यानी कि बावर्ची आहे। हे बि हिकिड़ो घरु आहे, हिन में बावर्ची कान्हे, ठीकु आहे।
हे जेकड़ो घर आहे जंहिंजे अंदरि बावर्ची मौजूदु आहे, कुक मौजूदु आहे। हाणे इन करे जेके ॿूटा हूंदा आहिनि उहे खाधे जे मामले में ख़ुदि कफ़ील हूंदा आहिनि, सेल्फ डिपेंडेंट हूंदा आहिनि। ॿूटा पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि, ॿूटा पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। ॾिसो जेको जानवर आहे उहो खाधे जे मामले में ॿियनि ते डिपेंडेंट हूंदो आहे। हाणे जीअं इंसानु आहे उहो मच्छी खे मारे करे उहो खाई वेंदो, जेको आहे कुकड़ खे मारे करे उहो खाई वेंदो, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां सारी जो फसल आहे उहो बि त हिकिड़ो ॿूटो आहे न, उनखे जेको आहे कटे करे या उन मां जेको गंदुम निकिरंदी आहे उहा पीसे करे पोइ उनखे खाई वेंदो। ईअं खुराक जे मामले में ॿियनि जानवरनि ते इन्हिसार कंदो आहे। जेको बि दुनिया जो जानवर हुजे, जीअं शींहुं आहे उहो जेको आहे सो हरण खे खाईंदो, हरण वरी कंहिंखे खाईंदो, गाह खे खाईंदो, ठीकु आहे। ईअं हर जानवर अॻिते हली पाण फूड चेन पढ़ंदासीं, उन में हर जानवर ॿिए जानवर खे खाईंदो आहे, उहो वरी टे खे खाईंदो आहे, उहो चोथे खे खाईंदो आहे। आख़िर में सॼी ॻाल्हि अची बीहंदी आहे ॿूटनि ते। ॿूटा कंहिं बि जानवर खे न खाईंदा आहिनि, हे बेजान शयुनि मां पंहिंजी मदद पाण तहत खाधो तयारु कंदा आहिनि। हाणे इहो पंहिंजी मदद पाण तहत खाधो तयारु करण वारे अमल खे चइबो आहे रोशनाई तरकीब। छा चइबो आहे? रोशनाई तरकीब, जंहिंखे इंग्लिश में पाण चवंदा आहियूं फोटोसिंथेसिस, ठीकु आहे। छा चइबो आहे? फोटोसिंथेसिस। हाणे फोटोसिंथेसिस छा आहे? हिकिड़ो प्रोसेस आहे, हिकिड़ो अमल आहे जंहिंजे ज़रिए ॿूटो पंहिंजी खाधो पाण तयारु कंदो आहे। छो तयारु कंदो आहे? छो जो उन वटि हिकु कुक मौजूदु आहे, उहो बेजान शयूं खणंदो आहे। हाणे तव्हांखे नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे रोशनाई तरकीब सम्झायां थो, फोटोसिंथेसिस, उनजो केमिकल रिएक्शन कीअं थींदो आहे, सॼो पाण डिटेल में पढ़ूं था पिया, ठीकु आहे। सो ॿूटा पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि ऐं जानवर पंहिंजो खाधो पाण तयारु न कंदा आहिनि। छाजे करे पाण तयारु करे सघंदा आहिनि? छो इन्हनि जे अंदरि क्लोरोप्लास्ट साओ मादो मौजूदु हूंदो आहे, हिन जे अंदरि न हूंदो आहे। 4 बेसिक फ़र्क़ु पढ़ियासीं, ठीकु आहे। हिन में सेल मेम्ब्रेन हूंदी आहे, हिन में सेल वाल हूंदी आहे, हिन में मर्कज़ विच ते हूंदो आहे, हिन में मर्कज़ पासे ते हूंदो आहे। हिन में जेके खाल हूंदा आहिनि, नंढड़ा नंढड़ा खोड़ सारा हूंदा आहिनि, हिन में हिकिड़ो वॾो खाल हूंदो आहे। हिन में क्लोरोप्लास्ट न हूंदो आहे, हिन में साओ मादो या क्लोरोप्लास्ट मौजूदु हूंदो आहे। इहे 4 फ़र्क़ु हुया, जंहिंजे करे जानवरनि खे अलॻि कैटेगराइज़ कयो वियो, जानदारनि में हिननि खे अलॻि कैटेगराइज़ कयो वियो। सभु जानवर हिन में ईंदा, ॿूटा वरी सभु हिन में ईंदा, छो जो हिननि जो जेको मेन स्ट्रक्चर हुयो, जीअं हूंदो आहे न हिकिड़ो घरु ठहियलु हुजे सिरनि मां, हिकिड़ो घरु वरी ठहियलु हुजे ब्लॉक मां, ब्लॉक ॾिठा हूंदा सीमेंट जा ब्लॉक ठहियलु हूंदा आहिनि, त उन्हनि जो जेको बेसिक स्ट्रक्चर आहे उन्हनि में फ़र्क़ु आहे। इन्हनि खे इन करे हिननि खे अलॻि अलॻि कैटेगराइज़ कयो वियो आहे। कुझु हिननि में ॿिया फ़र्क़ु बि आहिनि, नेक्स्ट वीडियो में अॻ में तव्हांखे हिननि जा, हे त हुयो असां हिकिड़ो हुन जो जीव घड़ो खणी करे ॾिठोसीं। हाणे जेकॾहिं जीव घड़ो असां न ॾिसूं या आम ज़िंदगी में असां ॿिन्हिनि में मुशाहिदो करे सघूं था पिया त ॿिन्हिनि में छा फ़र्क़ु आहे। हाणे अॻ में तकड़ में उहो पढ़ी था वठूं, पोइ पाण रोशनाई तरकीब ते हलूं था।